अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भली का रिपोर्ट कंदा हलूं जिते पूरे टंडो अलायार में कंहिं बि ॻोठ मां इंतज़ामी बेध्यानी सबब पाणी नाहे निकाल थी सघियो। उते डिस्ट्रिक्ट टंडो अलायार जे ॻोठ जुमन ओठो में बि अॼु बरसाती पाणी बीठल आहे। का बि ग़रीब मुतासिरनि जी मदद न कई वई आहे, न उन्हनि खे राशन ॾिनो वियो आहे, न ई उन्हनि खे टेंट ॾिना विया आहिनि। तोड़े जो MPA तोड़े MNA उन्हनि जी का बि सार न लधी आहे। वधीक उन्हनि जो छा चवणु अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मिसण वॾी लॻे ॻोठ जुमन ओठो जेको ॻोठ आहे उन जेको काफ़ी पसंदि आहे ऐं उते पाणी जा मसइला आहिनि। ॻोठ मां पाणी निकितल कोन्हे। बनियूं जेके आहिनि उहे तक़रीबन ॿुॾियूं पियूं आहिनि 100%। ऐं उनखे अलावा जेको आहे हिते जो जेको आहे जेके ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि उहे वीचारा काफ़ी जेको आहे परेशान आहिनि। अॼु असां जुमन ओठे जे ॻोठ अॼु अशरफ खां मालूमात कंदासीं ऐं मिसण वॾी जी MW टीम चैनल जे तबसुम सां नेटवर्क न्यूज़ जे तबसुम सां असां हिन खां हाल अहिवाल कंदासीं ॻोठ जे हवाले सां। अदो वेठो आहे अदा ॾियो ख़बरदार जेको तव्हांजे ॻोठ में जेके मसइला मसाइल आहिनि पाणी जे हवाले सां या बीमारियूं आहिनि, माल मवेशी आहे या ॻोठाणा जेके ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि जिन्हनि जा काफ़ी मसइला आहिनि, इन्हनि जो जेको आहे हवाले सां तव्हां ॿुधायो त तव्हांजे ॻोठ में जेको आहे जेके चूंडियल नुमाइंदा या गवर्नमेंट जेको माण्हू AC DC कहिड़ा के नुमाइंदा जिन तव्हां सां सहकार कयो या माली इमदाद वग़ैरह ॾिनी या न, छा तव्हां हिन जे मुतालिक़ तव्हां ॿुधायो आहे? अॼु ॾींहं ताईं अञा ताईं त केर बि असां वटि कोन आयो आहे। असांजो बनियूं सभु पाणी जे हेठि आहिनि, असांजा फसल सभु तबाह थी चुका आहिनि, असांजा हारी नारी सभु शाखुनि ऐं वाहन ते आहिनि ऐं माल में बीमारियूं खाधे पीते जी खुराक जी का बि शइ अञा ताईं गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे कुझु कोन मिलियो आहे। मियाँ बलारी साहब वारनि थोरो घणो को डीज़ल जो को जुगाड़ करायो आहे, का मशीन मोकिली हिकिड़ो दफ़ो मच्छर मार वारी। मच्छरनि जो वॾो आज़ार आहे ऐं सॼो ॻोठ परेशान आहे। माण्हू वीचारा ग़रीब जेके आहिनि उन वटि राशन पाणी आहे कोन, सभु रोडनि रस्तनि ते नियारीनि वेठा त भई केरु किथां खां अचे थो। अञा ताईं असां वटि केर बि कोन पहुतो आहे, न को ऑफिसर, न को AC, न को DC, न को केर बि कोन आयो आहे। रोड रस्ता असांजा ख़राबु लॻा पिया आहिनि, ॻोठ सॼो ॿुॾो पियो आहे, घरनि में अञा पाणी आहे। उहो असां पंहिंजे हिमत सां पाण कढायो आहे थोरो घणो, त अॻिते असांखे शाख में पाणी कढणु कोन पिया ॾियनि, न वाह में केरु कढणु पियो ॾिए। असां इन ॻाल्हि में परेशान आहियूं त हाणे आख़िर हिन पाणी जो थींदो छा? मथां फसलनि जो टाइम आहे, उहे फसल कोन पोखिजी सघिजा, माल जे गाह जो वॾो मसइलो आहे, बीमारियूं तमामु तेज़ आहिनि, मच्छर तेज़ आहिनि ऐं असां त ॾाढा परेशान आहियूं। असांजे लाइ को बि अञा ताईं को बि नुमाइंदो MP MNA अञा ताईं केरु। दादा अशरफ तव्हां जेको आहे तव्हांजे ॻोठ में ग़रीब मिस्किन माण्हू रहनि था, कोली भील आहिनि जेके हारी नारी आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जो गुज़र सफ़र माल ते आहे। जी जी माल जेको आहे काफ़ी जेको आहे उहो तव्हांजो जेको आहे मरी वियो आहे बीमारियुनि जे सबबु ऐं कुझु ॻोठ पाणी हेठि, कुझु घर पाणी हेठि ऐं कुझु घर जेके आहिनि नेस्तो नाबूद थी विया आहिनि, ख़तमु थी विया आहिनि। उन्हनि जी माली सहकार जे लाइ तव्हां छा चवंदा त गवर्नमेंट खे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? AC DC जनाब वली मोहम्मद बलोच साहब खे साईं घटि में घटि अचनि, थोरो विज़िट कनि, ॾिसनि त भई छा छा थिए पियो। ग़रीबनि जा घर किरी विया आहिनि, उन्हनि वटि खाइण पीअण जो शइ कोन्हे त उहे घर किथां ठाराइनि। घटि में घटि उन्हनि खे भला हिकिड़े हिकिड़े जा ॿिनि कमरनि जेतिरो को एतिरो सभु मटीरियल ॾियनि जो पंहिंजा घर बि ठाराइनि। जेके ॿार तव्हांजा घर जेके आहिनि इहे ॿुॾा पिया आहिनि, इहो पाणी तव्हां कीअं कढाईंदा? छा चवंदा हुकूमत खे ऐं हिननि खे? असांखे पुछणु वेठो कढाइण ॾियणु वञे केरु जेको हेठि मने करे वेठा आहिनि। अच्छा, हीअ जेको आहे लांडी शाख आहे, लांडी वन आहे, मरी साहब वारनि खे तव्हां लांडे में छा तव्हां पाणी जेको आहे मोकिलणु था चाहियो? जेको आहे तव्हांजे फसल ऐं घर तव्हांजा बची वेंदनि। हा, जेको हेठि नथा मोकिलनि, छो कोन था मोकिलनि? वजह छा आहे? अच्छा, ऐं जेकॾहिं हिननि जो जेको आहे वाह में जेकॾहिं लंघ कयो वञे, को ज़रियो या को अहिड़ो कयो वञे या को इहो छा चवंदा आहिनि को घुरण था चाहियो त पाणी जेको आहे ॻोठ जेको आहे शाख में वञणु चाहे? जी हा। पोइ इन जे लाइ प्रॉब्लम छा आहे, मसइलो छा आहे? मशीनूं ऐं डीज़ल ऐं AC कोन आहे। अदा हे जेको आहे ॻोठ जुमन ओठे में जेको आहे हे जेको आहे मेघवाड़ बिरादरी आहे ऐं ओठा बिरादरी आहे ऐं ॿियूं बिरादरियूं आहिनि जेके जिन्हनि जा मसइला मसाइल आहिनि, शेख बिरादरियूं या ॿियूं जेके आहिनि दस बिरादरियूं वग़ैरह जेके आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त असांजे ॻोठनि में काफ़ी मसइला आहिनि। मसइला इहे आहिनि जो पाणी आहे त असांजा ॻोठ घर असांजा ॿुॾा पिया आहिनि ऐं बीमारियूं ऐं असांखे का गवर्नमेंट जे तरफ़ां माली इमदाद न मिली आहे। दादा तव्हां ॿुधायो त तव्हां छा मसइलो ॿुॾा पिया आहियो? पर तव्हां जेको आहे पाणी वग़ैरह कीअं जेको आहे पाणी में कीअं?
अच्छा कोई चलो मने करे ने जो है सरदारी साहब यहाँ का अच्छा उनके को लोकल अच्छा अच्छा इन्हनि जो चवणु आहे त असांजो जेको आहे ॻोठु ॿुॾो पियो आहे माल मवेशी घर वग़ैरह ॿुॾा पिया आहिनि ऐं तक़रीबन का बि असां सां माली सहकार त कोन थियो आहे पर तक़रीबन गवर्नमेंट जेको आहे एतिरो असां सां करे जो हीउ पाणी जेको आहे इन खे हिकु भरो करे या त वाह में लोड़नि या त लांडी शाख में हिकिड़े पासे कनि त असांजा बचा ॻोठ जेको आहे ऐं घर असांजा बची वञनि ऐं जिते असीं जेको आहे हिकिड़ो बि एतिरो माना टुकड़ो कोन्हे जंहिंमें हीअ वीचारा विहनि हाणे हीअ तक़रीबन जेको आहे हीअ साम्हूं नज़र थो अचे हीअ सभु जेको लांडी शाख ते वेठा आहिनि हिननि जा घर उते आहिनि माल तक़रीबन जेको कुझु मरी वियो आहे कुझु जेको बचो आहे हीअ वीचारा आहिनि ॿियारो मददगार थिया वेठा आहिनि असांजी CDC साहिब खे अपील आहे या हिननि जी अपील आहे ॻोठाणनि जी ॻोठ जुमन ओठो हिननि जी अपील आहे त महिरबानी करे जेको हिन पाणी जो कुझु कयो वञे असांजे लाइ मशीनूं ॾिनियूं वञनि ऐं हिन पाणी जी असां वटि बरसाति में केरु बि कोन आयो बरसाति खां पोइ बि केरु कोन आयो असांजो ॻोठ अञा ताईं जेको आहे पाणी हेठि आहे ऐं असीं परेशान आहियूं असांजी परेशानी जो हल कयो वञे ॻोठ जुमन ओठो हिते असां जेको आहे हिते पहुता आहियूं ऐं सफ़र जेको आहे कुमार जे तवसुल सां ऐं मिस्टर वली नेटवर्क न्यूज़ चैनल जे हवाले सां हीअ ॻोठ जुमन ओठो जंहिंमें जेको आहे ॻोठ जे चो तरफ़ जेको आहे पाणी आहे ऐं हीअ पाणी परियां शाख आहे जेकी शाख जेको आहे लांडी शाख आहे लांडी वन हा हिननि जा हारी जेके आहिनि टोटल शाख जे कप ते वेठल आहिनि ऐं हू साम्हूं नज़र पियो अचे घर गिरी विया आहिनि उहो वीचारा जेको आहे ॿियारो मददगार थिया वेठा आहिनि गवर्नमेंट को बि नुमाइंदो को बि CDC को बि अहिड़ो माण्हू ॻोठ माना पाणी कढियो आहे न ॿियनि मां पाणी कढियो आहे न हिननि सां को सहकार कयो आहे ऐं हीअ वीचारा परेशान आहिनि ॿियारो मददगार आहिनि ऐं अॻियां जेको आहे कुझु ग़रीब जिन्हनि जो जेको आहे हारी आहिनि उन्हनि जो फसल वग़ैरह ही तबाह थियो पियो आहे ऐं जेको आहे हीअ ॻोठ जो जेके चो तरफ़ पाणी बीठल आहे ॻोठ जे फ्रंट खां 4 पाणी आहे 4 फुट पाणी आहे जेको आहे लांडी शाख लॻ ऐं हिननि जा हारी नारी वीचारा सभु जेको वेठा आहिनि तक़रीबन हिननि खे न खेमा मिलिया आहिनि बीमारियूं आहिनि मच्छर आहिनि न को खेप आहे न छा आहे वीचारा बीहारो ऐं न हिननि खे माली इमदाद मिली आहे ऐं वीचारा परेशान हाल में आहिनि ऐं सॼो जेको आहे पाणी हीउ सॼो ॻोठ ॿुॾी वियो कुझु पाणी हिननि पंहिंजी मदद पाण जे हवाले सां जेको आहे हिननि पंहिंजी मदद पाण जे हवाले सां जेको आहे हिते जेको आहे तक़रीबन हिननि पाणी कढायो आहे हिननि सां कंहिं बि सहकार कोन कयो आहे ॻोठ जे हवाले सां ॻोठ जे चयो जुमन आहे ऐं अशरफ आहे ऐं हनीफ़ो आहे ऐं हिननि जेको आहे ॻोठ जे हवाले सां जेको आहे हिते जेको आहे सहकार कयो आहे ऐं हिननि पाणी कढायो आहे ऐं हीअ जेको पाणी आहे इहो ॻोठ मंझो तक़रीबन हीउ ॻोठ ॿुॾल हो हीअ सभु घर जेके आहिनि हिननि जा डैमेज थिया पिया आहिनि ऐं घरनि मंझि पाणी बीठो आहे ऐं हीअ लोकेशन हीअ ॾिसो आराम हीअ जेको आहे ॻोठ जे चो तरफ़ हिते जुमन जो घर आहे हीअ सॼो ॻोठ घर सभु ॿुॾा पिया आहिनि तक़रीबन हीअ साम्हूं जेको आहे बशीर वारनि जी ॾाढे नूर वारनि जी औताक या घणी जिते घर आहिनि उहे बि तक़रीबन जेको आहे पाणी हेठि आहिनि हीअ पाणी जेको कढायो आहे हीअ गाॾी लॻी पई आहे हिननि पंहिंजूं जेके आहिनि हिते पखा वखा हणी जेको आहे ॿाहिरि कढाइनि ऐं लाइट जे हवाले सां लाइट बि हिते आहे तक़रीबन न हुअण जे बराबरि आहे पोइ वीचारा जेको आहे पाण मदद करे जेको आहे पाणी कढियो आहे ऐं हिननि सां गवर्नमेंट जो को सहकार कोन्हे न माली मदद आहे उहे वीचारा जेके हारी नारी जेके रोड ते वेठा आहिनि उन्हनि जी बि का माली मदद कोन कई आहे ऐं हिननि जा घर जेके आहिनि घर में पाणी बीठो आहे तव्हां जेको आहे ॾिसी सघो था हीअ घरनि में पाणी बीठो आहे पाणी बीठो आहे जेको आहे मेघवाड़ वीचारो ग़रीब मिसकिन जंहिंजे मथां जेको आहे छित किरी आहे जंहिं ते जंहिंजो घर बि ज़बून ऐं जेको आहे मिलावट थी वियो आहे ऐं वीचारो जेको आहे बीमार ॿियारो मददगार थियो वेठो आहे ऐं असां उन्हनि वस वारनि माण्हुनि खे चऊं था त हिनजी जेको आहे सहायता कई वञे ऐं माली इमदाद कई वञे ऐं अॼु असां वधीक ॻाल्हायूं था त भई तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे कहिड़ो मसइलो आहे तव्हांजो घर जो छा मसइलो आहे तव्हांजो छा मसइलो आहे सर बसि बरसाति किरी पियो मथां टुटी पई आहे माण्हू छा करे मजबूर थियो वेठो आहियां अच्छा ऐं तव्हां असांखे माली तावन या